अच्छा हेलीकॉप्टर सिंध जो आ इन सिंध जे हेलीकॉप्टर ते जेकर हो अयाशिन जे ला चढ़ी सकन था तमा सैलाब मुतासिरीन जे खिदमत जे ला हेलीकॉप्टर ते छो न चढ़ी सका ता थींदा केर आयो मुझे जमात का सवाल करने वारो वडेरन जा चमचा वडेरन जे लिफाफन ते पलजण वारो ता थींदा केर आयो मुझे जमात ते तनकीद करने वारो पंजन बिरड़न में भी हो जेकर न माहिनन कारकुनन जे पैरन में जंजीर कढा त तहां जा निशान भी न मिलंदा इंशाअल्लाह फैसलो नारे तकबीर फैसलो सिंध के करना फैसलो सिंध जे आवाम के करना तो वे आलिमन ते एतमाद थकन या जालिमन ते एतमाद थकन वे अहलन ते एतमाद थकन या ना अहलन ते एतमाद थकन उहे सिंध जे दोस्तन ते एतमाद थकन या सिंध जे दुश्मन ते एतमाद बाकी असा तो एवर गिरीन अटो खणी 500 रुपए किलो थे साईं अब्दुल कयूम जे सेहत ते कड़ो असर पवंदो ता तोरियो साईं हिजबुल्लाह के अट्टे महंगे थियण का पहिरियां वजन जे करें जेतिरो हो उन का 2 किलो वधीक न वधियो त मां जिम्मेदार छडियो इन के सीपड़े में सिराज के तोरियो अजकल तो वडेरन सां यारी भी घणी थस डबल ते वजन थी वियो हुंदुस तोरियो मुझे मौलविन के असा तहां जे लाइ रड़ियूं था के असा तहां जे लाइ जंग था विढ़ाऊं असा ए पघर तहां जे करे था वहायूं असा की केड़ी जरूरत है मां सुबह 5 बजे घर पहुतो सुबह 5 बजे घर आया 10 बजे वरी गाड़ी में होस 3 कलाक 4 कलाक निंड 20 कलाक सफर छो असा के बार कोने असा के घर कोने असा के अब्बो अम्मा कोने असा के बच्चा बार घर वाली कोनन असा के जरूरत कोनन असा के आराम की जरूरत कोने असा तो एवर गिरी नो माशाअल्लाह ता जा मरणा भी खाऊं परना भी खाऊं हिकड़े जो जुमाणो नथो खुटे तो वरी बियो टेंशन में मोह पियो वरी उन जो माशाअल्लाह खत्म खुरूद दुरूद के वरी ट्रेम मोह पियो एवर गिरिन हूं बाबा असांजे पघरन जो सिर्फ हिकड़ो मकसद आ लिनुखरिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद तमान हो मन जे बंदगी मान निकरन भतारन खानन नवाबन सरदारन जे बंदगी मान निकरन मानो अकेले अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे सामो जो कन हिते निजाम अमेरिका ऐं बर्तानिया उन जे गुमास्तन जो न हले हिते निजाम हले त मोहम्मद अरबी जी शरीयत जो हले ए घोटकी वारो हिकड़ी अपील तहां के कया हिकड़ो अर्ज तहां के कया इन मीडिया जे जरिए पूरे घोटकी जे जमीयत उलमा इस्लाम जे कारकुनन के अर्ज तो करया अपील तो करया उहदेदारन के अर्ज तो करया अपील तो करया ए मां पंजे शहीद बाबे जो पटको तहां के मेड़ तो दिया त जाती अनाद मां बाहर निकरो जाती पसंद है ना पसंद मां बाहर निकरो जाती कबीलन जातिन बातिन मां बाहर निकरो असा हिन जमीयत में कबीलन जे करे ना असा हिन जमीयत में जात ऐं पात जे करे ना असा हिन जमीयत में जाती मफादन जे करे ना अज जे करे जमात में हुंदे भी असा जात जो सोचूं कबीले जो सोचूं पात जो सोचूं हे इन जे करे मौलवी भलिया इन जे करे मुजी तरजीह ना है जो है मुझे कौम में ना है हे भाई मौलवी भलिया इन जे करे मुजी तरजीह ना है जो है मुझे पसंद ना है तपो असा इन जमात में घट न रहूं ये औलिया जी जमात ये अतकिया जी जमात ये उलमा जी जमात ये सुलहा जी जमात ये मुफ्तियान जी जमात ये शुहदा जी जमात जातिन ए बातिन जे लाए ना है जाती मकसदन जे लाए ना है ये जमात अल्लाह जे धरती ते अल्लाह जे रजामंद खातिर अल्लाह जे निजाम जे लाए अज खां पोइ मूंसां वचन कयो त असां ज़ात ऐं पात खां ज़ाती पसंद ऐं नापसंद खां ज़ाती लालचुन ऐं मफ़ादन खां बालातर थी करे जमात लाइ सोचींदासीं आहे को जेको असां वाइदो करे पक्को वाइदो इंशाअल्लाह वाका करण मुंहस बुधण कम बरोचन जो नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐनी मां है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐनी मां है डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐनी मां है जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग हजरत साईं अब्दुल कय्यूम हाले जवी साहब दामत बरकातुम जमाई के हवाले